आखिर आसिफा किथे आहे? ही कहानी आहे खैरपुर ज़िले जे शहर सिठाजा सां तालुक रखंदड़ 10हीं क्लास जी शागिर्दियाणी आसिफा मुग़ल जी, जंहिं 2 फरवरी जी सुबुह ॿियनि ॾींहनि वांगुरु किताब खयां स्कूल वञण लाइ घरां निकिती पर पोइ वापसि न मोटी। आसिफा जा वारिस चवनि था त संदनि न्याणी खे मुबैना तौरु अगवा कयो वियो। सिठाजा थाणे जा हिकु न 2 न पर 4 SHO तब्दील थी विया पर को हिकु बि आसिफा जो पतो न लॻाए सघियो। आसिफा मुग़ल जे भाउ सिंध वाइस सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त आसिफा खे लुंड बिरादरी सां तालुक रखंदड़ माण्हुनि अगवा कयो आहे, जिन ख़िलाफ़ सिठाजा थाणे ते केस बि दाख़िल थियल आहे। असांजे लाइ त मुहर्रम अल हराम जो महीनो तॾहिं शुरू थियो जॾहिं आसिफा 4.5 महीना थी विया आहिनि गुम थी। स्कूल वई, स्कूल खां वञण खां पोइ वापसि न मोटी, स्कूल बि कोन पहुती हुआ। ऐं असांजे घर में उहो मातम थो हले, अञा ताईं बि उहो मातम थो हले। जेकॾहिं तव्हांखे ऐं कंहिंखे भई करबला जो मंज़र ॾिसणो हुजे त तव्हां करबला ईरान इराक न वञो, बल्कि जंहिंजी न्याणी घरों वई हुजे तव्हां हुनजे घर में लाज़मी गिरी ॾिसो, हुनजे घर में करबला कीअं करबला लॻी। इहो ई साॻियो पैदल मार्च असां DSP ठरी मीरवा इमदाद टालपुर ॾे वठी वियासीं। DSP इमदाद टालपुर घर हूंदे सूंदे बि असां सां मिलणु मुनासिबु न सम्झियो। पोइ उतां असां बाबा जी तबियत ख़राबु थी वई, अम्मी जी तबियत ख़राबु थी, असां पोइ चुप करे मोटी आयासीं। असां ना उमेद मोटी आयासीं। असां वरी हाणे जेको पुलिस जेको रद्द अमल करे थी पई, 4थों SHO अची वियो आहे। पहिरियों SHO आयो असांजे घर में गिरी करे गालिम गलोच, मोबाइल खसे वियो, मोबाइल ॾबो अञा ताईं मोट पियो आहे। मोबाइल वठी वियो आहे, टच मोबाइल असांजी न्याणी खां वठी वियो, मुंहिंजी ख़ाला जी धीउ उन खां खसे वियो, न्याणीनि खां मोबाइल खसी वियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा, 4थों SHO अची वियो आहे। 4थें SHO बि असांखे का बि अहिड़ी कार्रवाई न आहे कि जंहिं ते असां मुतमिन थी वञूं त हा भाई इहो SHO असांजे लाइ मुनफ़रिद आहे या बहितर आहे त इहो कमु वर्क कंदो। पर सवाल इहो आहे त जेकॾहिं FIR मौजूदु आहे, जवाबदार नामज़द आहिनि, त पोइ 4 महीना गुज़रण बावजूदि अॻु भराई छो न थी सघी? आसिफा मुग़ल 2 फरवरी ते वई आहे स्कूल मूं खंभजी वई आहे, 4.5 महीना थी विया आहिनि, न मिली आहे। ऐं असां लुंडनि ते आहे, लुंड खणी विया आहिनि। वारिसनि जो चवणु आहे त हू अॻु बि इंसाफ़ लाइ केतिरा ई दर खड़काए चुका आहिनि। सिठाजा में 25 ॾींहनि ताईं बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। खैरपुर में SSP ऑफिस आॾो धरणो हयो वियो ऐं सिठाजा खां ठरी मीरवाह ताईं प्यादल मार्च बि कयो वियो, पर उन बावजूदि आसिफा न मिली। संदन ख़्याल आहे त पुलिस इंतज़ामिया शागिर्दियाणी जी बाज़ियाबी में मुकम्मल तौरु नाकाम थी वई आहे। SSP ऑफिस ताईं असांजो मार्च आहे ऐं असां इहो सोचे आया आहियूं त जेसीं ताईं असांजी न्याणी आसिफा मुग़ल आज़ादु न थींदी तेसीं ताईं SSP ऑफिस जे साम्हूं धरणो जारी रहंदो। अञा ताईं पुलिस जी का बि अहिड़ी कार्रवाई अमल में न आई आहे जो जंहिं ते नॉमिनेटेड FIR आहे ऐं को बि माण्हू गिरफ़्तार न थी सघियो आहे। सिंध में न्याणियुनि जे अगवा, गुमशुदगी ऐं जबरी शादी वारा केस माज़ी में बि क़ौमी सतह ते बहस जो मौज़ू बणजंदा रहिया आहिनि। केतिरनि ई केसिस में मीडिया जे ध्यान, अदालती मुदाख़लत ऐं अवामी एहतजाज खां पोइ ई अॻु भराई नज़र आई। इन पस मंज़र में आसिफा मुग़ल जो केस बि हिकु नओं सवाल उथारे थो त छा कानून लागू कंदड़ इदारा अहिड़नि हसास केसिस खे शुरूआती मरहले में ई तरजीही बुनियादनि ते हल करण में नाकाम आहिनि। जेकॾहिं हिकु ख़ानदान खे पंहिंजी न्याणी जी ॻोल्हा लाइ बार रोडनि ते निकिरणो पवे त पोइ पुलिस जी ज़िमेवारी आख़िर किथे बीठी आहे?